الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين ओरे परे खां मोहब्बत में विखूं भरे अचण वारो हिन पाक महफिल में अचण ते आऊं तव्हां सभिनी खे खुशामदीद चवां थो। अल्लाह करीम असांजी हीअ हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो। मदीने वाले साईं जी ज़ात ऐं संदन बच्चन जे मोहब्बत में जेको अॼु असां गर्मी में वेही ॿुधूं ऐं ॿुधायूं पिया, रब करीम शल हिन मजलिस खे असांजे आख़िरत जे छोटकारे जो सबब बणाईंदो। अल्लाह जे पाक कलाम जा अहज़ाब सूरत जी आयत नंबर 33 अवां जे साम्हूं तिलावत कई आहे। इन आयत में अल्लाह पाक जल शानहू मदीने वारे साईं जे अहल बैतन जो शान बयान फरमायो आहे। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत। बस अल्लाह इहो ई चाहे थो त ए नबी जे घर वारो तव्हां खां हर नापाकाई खे दूर करे छॾे। वयुतहिरकुम ततहीरा ऐं तव्हां खे ईअं पाक बणाए जीअं पाकाई जो हक़ हूंदो आहे। हिन क़ुरानी लफ़्ज़नि जे अंदरि अल्लाह ताला मदीने वारे मीर जी बि वाखाण बयान कई, मुस्तफ़ा जे घर जी तारीफ़, घर वारनि जी तारीफ़। सोने नबी जो पाक घराणो उन्हनि खे अल्लाह ताला इहा अज़मत, इहा ख़ुसूसियत अता फरमाई आहे जो कहीं जे शान में इए कुरान नाज़िल न थियो आहे जीअं मुस्तफ़ा जे घराणे जे शान में कुरान लथो आहे। उन्हनि जी पाकीज़गी, उन्हनि जो मर्तबो, उन्हनि जो मान, उन्हनि जो मकाम, मुस्तफ़ा जे घराणे जी इज़्ज़त ऐं अज़मत अल्लाह पंहिंजे पाक कलाम में बयान फरमाए छॾी आहे। इमाम तबरानी मजम औसत में ऐं मजम सगीर में रिवायत आंदी आहे हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां चेतो त नज़लत फी खमसतिन, इहा जेका आयत पाकीज़गी वारी आहे इहा नाज़िल थी आहे 5 शख़्सियतुनि जे बारे में।
नज़लत फी खमसिन पंजन के बारे में इहा आयत लथी आहे त अल्लाह आसमान सा ऐलान कयो उन्हनि पंजन शख्सन के अल्लाह ताला पाक साफ बणाए। ये केड़ियों पंज शख्सियतों हैं फी रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अली व फातिमा वल हसन वल हुसैन। जिनके अल्लाह आसमान का ऐलान कयो तो ये पाक है, इनमें को नुक्स का कमी का कजी को ऐब आहे ही न। एक मदीने वारो साईं बियो अलिया टी खातून अतहर साइणा चौथो इमाम हसन पंजो इमाम हुसैन। ये पाक है अल्लाह जो कुरान जन जे पाकीज़गी जी शाहिदी दे थो त पो हिक मोमिन कुरान के मञण वारो रब ते ईमान रखण वारो वो चवंदो त ये पंजई शख्सियतूं पाक आहिनि। जेको इन्हनि पंजन मां कंहिं बि हिक शख्सियत में नुक्तचीनी करे ऐब बोले या उन जे शान के घटाइण जी कोशिश करे इहो खुद खबीसा रज़ीला ज़लीला इन जी सोच में खबासत इन जे कल्ब में निफाक इन जे ज़ाहिर में पलीती इन जे अंदर में पलीती। बाकी कुरान जो ऐलान आहे त पंज ही शख्सियतूं पाक। बस इहो त अकीदो पंहिंजे गंढ में ॿधो पंहिंजे दिल में रखो त चओ पंज तन में को ऐब नाहे, पंज ही तन पाक आहिनि ऐं इन्हनि पंजनि खे अल्लाह ताला जल शानो गॾु बयान कयो ऐं इन आयत पाक जे शान नुज़ूल के हदीस बयान कयो आहे। इहा आयत कॾहिं नाज़िल थी, कीअं नाज़िल थी, कंहिंजे बारे में नाज़िल थी। जॾहिं इहा आयत नाज़िल थी इमाम तिरमज़ी रिवायत आणे थो ऐं इमाम इब्न असाकिर रिवायत आणे थो लम्मा नज़लत हाज़िल आया अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। जॾहिं इहा आयत लथी तो उन वक्त मदीने वारो साईं बीबी उम्म सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हुजरे में तशरीफ फरमा हुया। वो जॾहिं इहा आयत लथी फदआ फातिमत वो मदीने वारे साईं पंहिंजी न्याणी लखते जिगर फातिमत ज़हरा के सॾु कयो। मुंहिंजी न्याणी फातिमा हेॾे आहे व हसनन व हुसैना। मदीने वारे साईं इमाम हसन ऐं इमाम हुसैन के भी घुरायो सॾु कयो। फजल्ललहुम बिकिसाइन को मदीने वारे साईं पंहिंजी पाक साई चादर इन्हनि जे मथां वकियोड़ी वेड़ी इन्हनि खे पंहिंजी चादर में ढकियो। व अलीयुन खल्फ ज़हरिही फजल्ललहु बिकिसाइन अली पुठियां हुयो। हुजूर फरमाया अली परे न थी तूं बि वेठो आहे अलीअ ते बि चादर जो पलांदो वराए। जेॾीमहिल इन चादर जे हेठां मिठो मोहम्मद करीमा मौला अलिया खातून अतहरा इमाम हसना इमाम हुसैना ये पंज तन पाक इन चादर जे हेठों आया तो मदीने वारे साईं दुआ जा हथ खया।
अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती, ए मुझा मौला ही थई मुझा अहलु बैत, ही थई मुझो घराणो, मौला इमन के ये पाक कर दिए पाकाई जो हक होनो आसमानी ऐलान है नो मोहम्मद मीर जी दुआ पो जने सोने नबी दुआ जा हथ खया तो जिब्रील आयो या रसूल अल्लाह अवां जी दुआ कबूल अल्लाह जो आसमानी ऐलान उम्मत के पहुंचायो तो हिनन पंज शख्सियत के अल्लाह पाक साफ बनाए ऐं पो जड़े मदीने वाले साईं इन्हनि पंजनी शख्सियतुनि खे पंहिंजी पाक चादर में लपेटियो त पोइ सोना हबीब पंहिंजे ज़बान नबूवत सां ऐलान फरमाइण लगा। इमाम तिरमिज़ी रिवायत आणे हजरत ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत कई तो मदीने वाले मीर मौला अली के, इमाम हसन के, इमाम हुसैन के, सैयदा खातून अतहर साइण के फरमायो अना हरबुन लिमन हारबतुम व सिल्मुन लिमन सालमतुम, तव्हां सां जेको मोहब्बत रखंदो सुलियो कंदो मुंहिंजो बुने सां सुलियो आहे, जेको तव्हां सां जंग कंदो मुंहिंजी बुने सां जंग आहे, जेको तव्हां जो आहे सो मुंहिंजो आहे, जेको तव्हां जो न आहे सो मुंहिंजो न आहे, जेको अली जो आहे सो नबी जो आहे, जेको नबी जो आहे सो अली जो आहे, जेको इमाम हसन जो आहे सो नबी जो आहे, जेको इमाम हुसैन जो आहे सो नबी जो आहे, जंहिंजो अली सां प्यार आहे उनजो नबी सां प्यार आहे, जंहिंजो अली सां प्यार आहे उनजो मुहम्मद मीर सां प्यार आहे, जंहिंजो हसनैन सां प्यार आहे उनजो मिठे मुहम्मद करीम सां प्यार आहे। ऐं पोइ मदीने वारे मीर ऐलान कयो त हिननि जा जो स्टेटस इहो आहे त ही मुंहिंजा आहिनि मां हिननि जो आहियां, हिननि पंजनि खे तव्हां जुदा न कजो, इहे इन्हनि पंजनि सां मोहब्बत, हिकिड़े सां बि मोहब्बत, सभिनी सां मोहब्बत, हिकिड़े सां बि दुश्मनी, सभिनी सां दुश्मनी। बस जॾहिं इहो नबवी ऐलान थियो न त मोमिन ने इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि में सांढी ऐं अॼु ताईं सांढींदा पिया चवनि क़यामत ताईं मोमिन इहा ॻाल्हि सांढी। बाकी रहा मुनाफिक, बाकी रहा बेईमान, बाकी रहा बेदीन, कंहिंखे अलीअ सां बुग़्ज़ आहे, कंहिंखे खातून अतहर ते एतराज़ आहे, कंहिंखे इमाम हसन सां बुग़्ज़ आहे, कंहिंखे इमाम हुसैन सां बुग़्ज़ आहे। इहे मुनाफिक बि थींदा रहंदा छो त जहन्नम खे बि त रब खे भरणो आहे। मोमिन भी आहिनि, मुनाफिक भी आहिनि, जन्नत में वञण वारा भी आहिनि, जहन्नम के भरण वारा भी आहिनि, पर अल्लाह जो शुक्र आहे त असीं उहा जमात आहियूं जंहिंजो पंज तन सां सचो प्यार आहे। रुगे ज़बानी न पर दिल जो ऐलान कयो, दिल सां मञी पो हथ मथे खणो त मां तव्हांजो शाहिद थींदुसि। ऐं मां बि तव्हांजे अॻियां हथ खणा थो, जॾहिं क़यामत जे ॾियारे में अल्लाह मूंखां पुछे त तो वटि कहिड़ो अमल आहे, मां चवंदुसि मूंखे अल्लाह पंज तन सां प्यार आहे। रब पुछा कंदो त करमुला तुंहिंजो को शाहिद आहे त मां तव्हांखे शाहिद पेश कंदुसि। ही दिल पर आबाद में जेका जमायत हुई मालिक ही मुंहिंजी शाहिद अथई, मूंखे पंज तन सां प्यार। ऐं तव्हां खां बि जे क़यामत जे ॾियारे रब पुछे त करमी कहिड़ा अमल आंदा अथई,
केड़ी नेकी खणी आयो ही तो वट केड़ी इबादत आ तो वट केड़ा अमल है ने तो तवा चे जो मालिक बियो कुछ ना पंज तरह सा प्यार वो इंशाअल्लाह जब मुखा रब शायदी पुछी तो मां वाली शायदी बींदी असा सब हिक में दी शायदी दींदा सी ए हेतरा शाहिद जरे थींदा ना अल्लाह ताला या शायदी रद न कंदो उम्मीद आ बल्कि यकीन आ पक्का ते इन मोहब्बत जे सदके असी सब जन्नत में हलंदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल इमाम तबरानी रिवायत आंदी इमाम हैसमी मजमू ज़वाइद में रिवायत आंदी इमाम हिंदी कंजुल उम्माल में रिवायत आंदी हजरत मौला अली शेर जली तो रिवायत करे अन अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु ताला अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली तो चवे तो दिल पर मोहम्मद करीम खाम तो सोने हबीब फरमायो त अन व फातिमा व हसन व हुसैन मुजतमिउ जरे क्या मजड़ो थींदो मां मोहम्मद करीम ऐ अली ऐ फातिमा ऐ हसन ऐ हुसैन मुजतमिऊन सा पंजई गॾूंदासी तवज्जो कयो ही मंजर महशर जो क़यामत जो मैदान पंज तन पाक गॾु हूंदा जने पंज तन पाक गॾु हूंदा पो साईं फरमायो वमन अहबना यौमल क़ियामा पो जन जन जो असा पंज तन सा प्यारा ये असा जे चौधारी गॾु बीठल ये असा जा हुदार पंज तन सा मोहब्बत रखण वारा असा जे चौधारी बीठल हूंदा नअकुल व नशरब असा जन्नत जा पानी पिया पींदासी असा जन्नत जा खाधा पिया खाईंदासी बी खल्क भुखुन में उञुन में काढ़े में गर्मी में तपश में बचंदा पजरंदा भुजंदा गर्मी में टिचकंदा जे फुल्ला काए में टिचकंदा पर पंज तन पाक ते अर्श जो सायो हुंदो ऐ पंज तन जा हुबदार उन्हनि जे चौधारी अर्श जे साये में बीठल सुभान अल्लाह सुभान अल्लाह हो पिया भुखुन उञुन में तड़पंदा ऐ हे पिया जन्नत जा मिठा पानी कौसर सलसबील ज़मज़म पिया पींदा बेहश्त जा पानी पींदा बेहश्त जा मेवा मिठा खाईंदा छाजे करे जो इन्हनि जी पंज तन सां मोहब्बत हुई हत्ता युफर्रक बैनल इबाद ऐसे सही जो रब करीम फैसला कंदो माण्हुनि खे छिड़ विछड़ जुदा कंदो जन्नती जन्नत में वेंदा जहन्नमी जहन्नम में वेंदा जेके नेकोकार हूंदा उन्हनि खे बेहिश्तनि जे बाग़नि ते पियो मोकिलियो वेंदो ऐं जेके मुजरिम ॾोहारी हूंदा उन्हनि खे जहन्नम जे भड़कंदड़ बाहियुनि ते पियो मोकिलियो वेंदो पर पंज
मुझे तन जाऊं पुकार मुझे दिल पर मोहम्मद दे रहमत दे छाम में बीठल अल्लाह करे शल इन मोहब्बत में जियूं अल्लाह करे शल इन मोहब्बत में मरूं मिठा वक्त नाजुक अची वियो आ दौर ॾाढो ॾुखियो अची वियो आ अॼु के माण्हू मुंहिंजे नबी जा दुश्मन बणिजी बीठा आहिनि मुंहिंजे नबी में 100 ॻाल्हियूं 100 एतिराज़ वेठा था के मुझे सोने मौला अली जा दुश्मन बणिजी विया आहिनि अलीअ खे घटि वधि था ॻाल्हाइनि अलीअ जे शाम जा मुनकिर बणिजी विया चवनि था अली अमीरुल मोमिनीन नाहे अली खलीफतुल मुस्लिमीन नाहे के अली का दुश्मन बणिजी विया के नबी जी पाक न्याणी खातून अतहर ते एतराज करण वारा साईं फरमाया फातिमा तो बदअतुम मिन्नी फातिमा मुझे जिक्र जो टुकड़ो जे फातिमा के रंजायो ने मोहम्मद के रंजायो जे फातिमा के राजी कयो ने मोहम्मद के राजी कयो अज हिकड़ी बदबख्त कौम जेकी इमाम हसन जे शान जा मुनकिर है इमाम हसन से नुक्तची नु एतराज करण वाला है हिकड़ी बदबख्त कौम जो मुझे प्यारे सोने इमाम हसन सा दुश्मनिया इमाम हुसैन सा बेरुआ इमाम हुसैन के इमाम चवण जे ला तैयार ना है इमाम हुसैन जी सियादत इमामत उनकी शहादत उनकी क़ियादत के मञण जे ला तैयार ना है हजरत इमाम हुसैन जे ला घटिया लफ्ज़ था ॻाल्हाइनि जो खुदा जो कसम को मोमिन ॿुधी न सघंदो सही न सघंदो हेड़े नाज़ुक दौर में फितनन के जोर में मुझे रब जा शुक्र कयो जो सी पंजतन जा हुबदार आयूं हर शख्सियत साण असांखे प्यारा मुस्तफा जी ज़ात असांजे सीनन जो ठारो अली असांजे अखियुनि जो ठारो फातिमा सां असांजो प्यारा नबी जे घराणे सां असांजो प्यारा असीं पंजतन पाक जा हुबदार त वॾी ॻाल्हि आहे असीं दर्जा नौकर आहियूं गुलाम आहियूं छल नौकरी में क़बूल कर नबी जे बचड़न में सवेर जे जो यजीद सोई पलीद आहे अहल बैत में सवेर जे जो यजीद सोई पलीद आहे नबी दुश्मन नबी के यार में जो जे दुश्मन अजाब हुनले शदीद आए जो अजाब हुनले शदीद आए नबी के बचड़न सवेर जे जो यजीद सोई आए उन्होंने जो दुश्मन जो ख्वार आए उन्होंने जो दुश्मन जो ख्वार आए भलाई खासो बईद आए नबी जे बचड़न जो जे को दुश्मन यजीद सोई आए नबी जो
सजे जो अनीला तो नबी सजे भी अनीला तो अनंग निस्बत उनिया सुना तो जेके नबी सा प्यारा वो नंग निस्बत सुनण दुआ मुस्तफा जा बच्चा भी इज्जत वाला तो मुस्तफा जा असादी बेशान वाला अबू बकर दी निस्बत मोहम्मद मीर साए उमर दी निस्बत मुजर्रद पार नबी साए उस्मान मुझे मुस्तफा जो न्याणो बिन न्याणन जो कोटवा अली मुझे मुस्तफा जो पूरा करा फातिह खैबरा जेको मोमिन आओ वंगे निस्बत सुनांदा रिश्ता सुनाना नबी सजे जो प्यार आए उन्हीं जो बेड़ो ही पार आए ओ नबी सजे आए छुपा तो अखिन में उनजे दीद आए जेके अख ॾिसण वारी आयो सॼो जेके सुञाण जी अख न है न अहल बैतन के सुञाणे न साहबन के सुञाणे यो अखिन जे हूंदे बि अंधो अखिन जे हूंदे बि नूर अखियूं त उन्हे जूं जेको निस्बतूं सुञाणंदो असुल काया नबीअ जो कबूल मन कर मुनाहिर अथन उन्हें जो कंदो अथन उन्हें जो करम कंदो ओहो हमीदुम मजीद आए हमीदुम मजीद आए नबीअ जे बचड़न सां जी अदावत यजीद सोई खलीद आए जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सल्लम अलैका या हबीब या मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सही मुस्लिम में मुस्लिम अहमद बिन हंबल में ऐ सुनन इब्न माजा में रिवायत हजरत मौला अली जो रिवायत करे वल्लज़ी फलकल हब्बत व बरअन नस्मत कसम अली के उन ज़ात जो जेको दाने के चीरे सल्ला जमाई दुआ कसम थोड़े जीवन इंसान जो पैदा करो उन्हें रब जो अली के कसम इन्नहु लअल नबिय्युल उम्मी इलैया नबी उम्मी मूसा फायदो कयो हो मोहम्मद अमीर मूसा आज इकरार कयो हो फरमाए अली ला युहिब्बुनी इल्ला मुमिन वला युबग़िदुनी इल्ला अली के मुस्तफा फरमायो अली तो सब प्यार और रखंदो जो अली सा प्यार मोमिन रख अली सा प्यार मोमिन रख ए अली मां कसम सा तो वायदो कया है मुझी सच्ची उम्मत में तो सब बुग़्ज़ सिर्फ और रखंदो जो अली सा बुग़्ज़ जो सो
मुनाफिका चौगालायो मुनाफिका दे सर चो मुनाफिका जिंदो अली सब प्यारा सोचो मुमिना तो जिंदो अली के बचन सब प्यारा वो मुमिना ॾिसो इंसान खता जो पुतलो आहे माण्हू को ॾो ॾिंगायूं खताऊं थी वेंदियूं आहिनि जी थी वेंदियूं आहिनि पर जे अलीअ सां मोहबत अथव न अजीब ॻाल्हि आहे अजीब ॻाल्हि आहे हुब अली इब्न अबी तालिब याकुलुल हसनात याकुलुस सय्यात कमा ताकुलुन नारुल हतब रियादुन नज़र में ही रिवायत आहे ऐं कंजुल उम्माल में ही रिवायत आहे त अलीअ सां मोहबत अलीअ सां प्यार गुनाहनि खे ईअं खाईंदो आहे जीअं सुसल काठियुनि जे ढेर खे बाहि साड़े कांडेरा हूंदा आहिनि सुकल कांडेरनि जो ढेर वॾो पियो हुजे ॿ तीली हिकिड़ी कांडेरनि जो हाल हारी था वधीक ॼाणो था सुकल कांडेरा माण्हू जा ॾोह ॾिंगायूं आहिनि कांडेरनि वांगुरु आहे गुनाह में कांडेरनि वांगुरु आहे पर जेॾीमहिल तुंहिंजे दिलि में अलीअ सां प्यार अलीअ सां मोहबत आहे तुंहिंजे ज़िंदगी जा गुनाह ईअं सड़ी वेंदा जीअं कांडेरनि जी गुड़ खे ढेर काठियुनि खे जीअं बाहि जी हिकिड़ी तीली साड़े छॾींदी आहे अलीअ जी मोहबत जो हिकिड़ो लफ़्ज़ तुंहिंजे ज़िंदगी जा गुनाह साड़े छॾींदो अली अली मौला अली मां चवंदो हिकिड़ी ज़बान में चुप न हुजे अली अली मौला अली हैदर अली रब असांजो दिल पर असांजो अली अली मौला असांजो तूं आ दिल बर असांजो दिल पर तूं दीदार अता कर रूहानी सेरार अता कर नंग पाल तूं लजपाल तूं रखवाल नंग पाल तूं रखवाल तूं लजपाल तूं बरतर असां खां तूं बर असांजो तूं अली अली मौला अली हैदर अली जो अली अली मौला अली हैदर अली जो ज़िक्र भला जी इबादत आहे अली जो नालो वठो त ॼण तव्हां अल्लाह जो ज़िक्र पिया था कयो अली अली मौला अली जो अली अली मौला अली अली मौला अली रब असांजो दिल पर असांजो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुनन तिरमिज़ी में मुस्नद अहमद बिन हंबल में अल मुस्नद अल जामे में रिवायत अल हसन अशबह बिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा बैन सद्र इल रअस इमाम हसन सीने खां वठी मथे जी चोटी ताईं हू बहु शबीह मिठे मोहम्मद
अखियों पेशानी भिरूं रुखसार चप सुहारी पटको मुबारक इमाम हसन जो जिस्म जो मथियों हिस्सो मोहम्मद मुस्तफा करीम सां शबीह वल हुसैन अशबह बिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा काना असफल मिन ज़ालिका सीने का वठी पेरन जे नहजी चोकी ताईं इमाम हुसैन मुझे दिल पर मोहम्मद करीम जी शबीह हुयो इमा हथ मुझे मोहम्मद मीर जे हथन जेड़ा हुया सीनो मुस्तफा दे सीने जेड़ो हुयो हलण मदीने वाले साईं जे हलण जेड़ो हुयो इमाम हसन हुसैन जेड़ी मलही गडजी बींदा मदीने वाला चंदा जण मिठो मोहम्मद पाण जेरी मल इमाम हुसैन ये पत्तो बदी खलेली मन करंदो हुयो ये लगदो वदुहा वारो चेहरो मोहम्मद मुस्तफा खणी पाण बाहर निकतो ऐ मदीने वाले साईं फरमायो अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलुल जन्नह हसन हुसैन जन्नत दे जवानन दा सरदार ये आम ये दुनिया दे ॿियनि इंसाननि वांगुरु नाहिनि पर हसन हुसैन जन्नत दे जवानन दा सरदार ऐ मदीने वाले साईं फरमायो मुझो हसन ऐ मुझो हुसैन मुखे इने वणन था इने प्यारा लगन था जो मैं इन्हनि के चुमंदो आहियां इन्हनि के सीने सां लाहींदो आहियां इन्हनि जे जिस्मनि खे सिंघंदो आहियां त इन्हनि मां जन्नत जी ख़ुशबू मिलंदी आहे सुभान अल्लाह साईं फरमायो मुझो हसन मुझो हुसैन ये जन्नत जा सरदार हैं पर अबू मा खैरुम मिनहुमा हिनन जो अबू तोरी हिनन का अन्या वधीक शान हसन पंजी जाए ते इज्जत अजमत वारो हुसैन पंजी जाए ते शान मर्तबत वारो व अबूहुमा खैरुम मिनहुमा उन्हनि जो अबूर इन्हनि बच्चन का अन्या वधीक खैर वारो भलाई वारो वो सरकार फरमायो जे मुझे हिन बच्चन से मोहब्बत रखी उन्हनि मोहम्मद से मोहब्बत रखी जन हिनन सा मोहब्बत रखी उन्हनि मूसा मोहब्बत रखी जे मूसा मोहब्बत रखी उन्हें अल्लाह सा मोहब्बत रखी जे अल्लाह सा मोहब्बत रखी अल्लाह उन्हनि के जल्द जन्नत जे बाग़न में दाखिल कर जे समय हुसैन सा फौज रखियो उन्हें मोहम्मद सा फौज रखियो जे मूसा फौज रखियो उन्हें अल्लाह सा फौज रखियो जे अल्लाह सा फौज रखियो अन करीब अल्लाह इनके पकड़े जहन्नम की बाह में उछलाई मालूम छा थियो त हसन हुसैन जी मोहब्बत जन्नत में वठी वञण वारी हसन हुसैन जो बुग़्ज़ जहन्नम ॾे वठी वञण वारो पो भाइरो जे जन्नत जी टिकेट खपेव त नबी जे घराणे सां प्यार रखो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका
अहमद रिवायत आने तो हजरत सैयदना मौला अली तो रिवायत करे ते हिकड़े दी मदीने वाला साईं पंजे हवेली पाक में आया सोना हबीब पंजे हुजरे पाक में आया फरमायो तो हींअर मूट मलाइक आयो फरिश्तो आयो उन मुखे बुधायो तो इन इब्न हाज़ा हुसैन मक़तूल हबीब तुझे बच्चे हुसैन के करबला में शहीद कयो विंदो इन शिअता अरीतुक मिन तुरबतिल अर्दिल लती युक्तल बिहा हबीब ये चाहो तो तवाके उहा मिट्टी बे उन धरती जी आने देखाया जे मिट्टी ते हुसैन शहीद थी जे धरती ते हुसैन जो रतवार हो हबीब मा चाहो तो मिट्टी मत के देखाया मलाइके जो फरिश्ता हुआ मिट्टी खनिया फअखरज तुरबतन हमरा पोपड़े रंग जी मिट्टी दी मुठ भरे मलाइक पेश की या रसूल अल्लाह ही मिट्टिया ही धरती करबला जिया ही गाढ़ सुई मिट्टी ऐ जनब करबला दिठी है ना अजब करबला जो बड़ो शहर थी वियो पर थोड़ो बाहर निकरो न वो सागी गाड़ी मिट्टी जा दड़ा वारी जा उहे अजब नजर था मलाइका सबोरे रोली दी मुट्ठी भरे देखारी या रसूल अल्लाह हिन मिट्टी ते अहां जो ही शहजादो शहीद कयो जिन वो मिट्टी मुझे महबूब करीम के हसन में पोतिया तो मुझे कुर्बदार नबी के अखन में लुक वही जा हुजूर रोई पिया ओ मिठा हुसैन की मोहब्बत में हुसैन की गम में अगर मान लुड़ निकले तो पेरियों पेरियों वहाण वारो खुद मिठो मोहम्मद करीम पाड़ा ऐं ॿियो वहाण वारो हज़रत मौला अली शेर जलिया ऐं टियों लुड़क हारण वारी हुसैन जी अम्मा फातिमतु ज़हरा हुसैन जे गम में लुड़क हारण वारा हुजूर जा असाबीन जंहिंजे दिल में गमे करबला जंहिंजी अख आली थींदी आहे हुसैन जे गम में इहो सम्झे त मां पंहिंजे नबी जी सुन्नत अदा करे रहियो आहियां ये लुड़क का बिदअत नहीं ये घोड़ा को नाजायज नहीं ये घोड़ा मुझे दिल पर मोहम्मद करीम जी पंहिंजी सुन्नत है जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ओ मिठा इमाम हुसैन के नंढपण में मदीने वाले पेश गोई गई हुई वो सच्चे थियण वारो ज़मानो सन 61 हिजरी जो दौर हुयो जॾहिं दिमश्क जे तख्त ते यज़ीद कुलीन हाकिम हुयो जेको जाफिर हुयो ज़ालिम हुयो सरकश हुयो शराबी हुयो ज़ानी हुयो उन लश्कर मोकिलियो सोने हुसैन के शहीद करण जे लाइ हेॾो इमाम हुसैन जा साथी 72 ॼणा
वफादार होया नहीं वो जुमे जुड़ियानो सुबह के वक्त में तेरी मलबई लश्कर सिफों बदी बिछा हे दो जानसार हुसैन सुने जा हो दो उठन घोड़ा सवार यजीदी सिपाही हुआ इमाम हुसैन पंजे साजे पासे मैमना ते ज़ुहैर बिन कैन के अगवान करे बिहायो मैसरा दे मना खबे पासे दे पंजे लश्कर ते हबीब बिन मुज़ाहिर कर गयो ऐ पंजो झंडो पंजे लश्कर जो झंडो हजरत अब्बास अलमदार दे हथ में ऐ पाना खेमे दे पुठी करे यजीदी लश्कर दे सामो सी बिठा ऐ रात के वक्त में इमाम हुसैन हुक्म दिनो तो मुझे खेमन दे पुठों खड खणो उन्हें में काठू विजी बाहे पायो ये जो जंग हलंदी मता असी जंग में मसरूफ थियूं मता दुश्मन मुझे बच्चन ते पुठियों हमलो जो उन्हनि जे अंदर में ईमान कोने हया कोने उन्हनि के नबी जे घराने जी सुञाण कोने मता दुश्मन पुठो मुझे खेमन ते मुझे नंगल मुझे बच्चन ते पुठो हमलो करने पाण उन्हें खेमन जे पुठियां खंदक खोटाए उन्हें में बाहि मारायो सैयदना इमाम हुसैन जो जने सिफू लश्कर जो सिफू थियो होडो यजीद ने बनो सिफू सिफू गयो हेनो हुसैनी जानसार भी सिफुल में बैठा किते 72 जना किते 22,000 जो लश्कर सुम्मा रकिबल हुसैन अला फरसी तो इमाम हुसैन पंजे घोड़े ते सवार थिया ये अलबिदाया वन निहाया जा लफ्ज़ इमाम हुसैन पंजे घोड़े ते सवार थिया व अखज़ मुसहफन फवदहु बैन यदैहि कुरान खयई कुरान के पंजे अगे रखे इमाम हुसैन जो साथी रब जो कुरान हुयो मैदान करबला में इमाम हुसैन के हथ में कुरान हुयो सुम्मा इस्तक़बल अलकौम मानुंडे लश्करंडे मुखातिब थिया राफ़िअन यदैहि इमाम हुसैन दुआ जा अल्लाहुम्मा अंता सिकती फी कुल्ल करबिन या अल्लाह हर दुख में तू ही मुझे मददगार है अल्लाहुम्मा अंता सिकती इमाम हुसैन जी आखिरी जेका कारकर्दगी हुआ ॾिसो अज तव्हांखे मुश्किल अचे थी तो कंहिंखे सॾींदा आहियो हर को पंहिंजे याव ते हथ रखे पर इमाम हुसैन छा पियो चवे कंहिंखे पियो सॾे अल्लाहुम्मा अंता सिकती मुंहिंजा मौला तू ही मुंहिंजो ॾढु तू ही मुंहिंजो सहारो आई तो ते ही मुंहिंजो भरवसो आहे तू ही मुंहिंजो सहारो ही फी कुल्ल करबिन हर दुख में हर दर्द में तू ही मुझे मददगार है व रजाई फी कुल्ल शिद्दतिन हर तकलीफ में मुझी उम्मीद तो में दुख दर्द में अल्लाह ने मुतवज्जे थियण रुजू इल्लाह थियण गम में मुश्किल कुशा हाजत रवा समझण अल्लाह का मदद वठण या तालीम हुई जेका मुझे हुसैन सोने करबला में सिखारी हुई
चो सल्लल्लाहु कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि। इमाम हुसैन जो दुआ करे मौला सभी हादसन में तू ही मुझे मददगार आई, तू ही मुझे आसरो आई। काफी खम्मन जी आजादी जो तकबीरों खंड थी वीन दोस्त साथ छड़े वीराहन दुश्मन खुश थींदाहन पर मां हुसैन एड़न बदन में तोड़ा रुजू तो जा मौला तो के पंजो दर्द दिल तो बुराया तो खा सवाल के दिल चमड़ी नथी चाहे वाह हुसैन तुझी तवक्कल, वाह हुसैन तुझी तौहीद, वाह हुसैन तुझो रुजू इल्लल्लाह। गम में दुख में सजदो ते केखे सजदो मदद वट भी ते केखा वट भी जेकरे पुकार को ते केखे पुकार को मैदान करबला में इमाम हुसैन उम्मत के सिखारे ए अल्लाह तो हर दफे मुसीबतन का मुखे परे करे छडियो उन्हनि खां बचायो तो हर नेमत जो वली आई, हर भलाई जो मालिक आई, हर ख्वाहिश जी इंतहा तोड़ा थींदी आ। ये इमाम हुसैन दुआ जा हथ खणी पंहिंजे रब खे ईअं अर्ज़ कयो। पोइ इमाम हुसैन यजीदी लश्कर ॾे मुंहुं कयो। यजीदी लश्कर के मुखातिब थी वनादल हुसैन। इमाम हुसैन हकल करे यजीद के चयो अय्युहन नास इस्मउ मिन्नी नसीहतन। ए माण्हू ॿुधो मां हुसैन अॼु तव्हां खे नसीहत थो कयां। पुट तव्हां तकरीर ॿुधणु चाहियो था न, दिलबर साईं जी तकरीर ॿुधो। मां तव्हांखे इमाम हुसैन जी तकरीर थो ॿुधायां। दिल हाजिर कयो सोने हुसैन जी तकरीर ॿुधो। अकुल हालकुम मुडे ध्यान कयो मां कुछ तव्हां खे नसीहत करण थो चाहियां। जेडी मल सोने हुसैन ये लफ्ज़ चया फअनसतनास कुल्लुहुम मन चुप थी विया त हाणे हुसैन चवे छा थो चवण चाहे। फ़क़ाल बाद हमिद अल्लाह व सनाए अलैहि। इमाम हुसैन पेरी अल्लाह जो हम्द पढ़ियो, रब जी सना बयान कई। पोइ फरमाई अय्युहन नास इन क़िबलतकुम मिन्नी इन क़बिलतुम मिन्नी अनसफ्तमूनी। जेकरे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे क़बूल कयो त तव्हां इंसाफ़ कयो। कुंतुम बिज़ालिक असअद। ए इंसानो ही जेका नसीहत तव्हां खे कयां थो जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे क़बूल कयो त तव्हां मूंसां इंसाफ़ कयो तव्हां सआदत जा बाइस बणिजी वेंदव। वलम वलम यकुन लकुम अलैय सबीलुन। ऐं तव्हां वटि मूं ते ज़्यादती करण जो को बि जवाज़ बाक़ी न बचंदो। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न, तव्हां मूंखे मारण जे लाइ बीठा आहियो न, पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न। जे तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वई त तव्हांखे जंग करण जी ज़रूरत ई न पवंदी। इमाम हुसैन ही आयत पढ़ी वाजमिउ अमरकुम व शुरकाकुम सुम्मा ला यकुन अमरुकुम अलैकुम गुम्मतन सुम्मा क़दू इलैया वला तुनज़िरूनी। पोइ मां गरजी पली साज़िश बुख़्ती कयो, पंहिंजे शरीकनि खे बि गॾु मिलायो। पोइ अवां जी साज़िश अवां जी जमायत ते लिकल न हुजे। पोइ अवां मूंसां जेकी वणे सो कयो, भली मूंखे मोहलत न ॾियो पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न। पोइ तव्हां जेको फ़ैसिलो कयो सो भली कजो पर अव्वल मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। पोइ जेॾी महिल इमाम हुसैन यज़ीद के ये लफ्ज़ चया फलम्मा समिअ ज़ालिक अख़वातुहु व बनातुहु अर्तफ़अत अस्वातुहुन बिल बुकाए
खेमन तई जने यो आवाज हुसैन पाक जो पोतो त इमाम हुसैन जो भेनरू रोण लगियूं न्याणियूं रोण लगियूं बच्चा रोण लगा ही जगह तकरीर हींअर कनि था शायद आखिरी तकरीर आहे घर जा भाती रोण लगा हजरत इमाम हुसैन फरमाया ला यबुदुल्लाह इब्न अब्बास यानी ना शार इलैहि ला यखरुज बिन निसाए महू हजरत इमाम हुसैन चयो त हजरत अब्दुल्ला बिन अब्बास जी अल्लाह उम्र डिघी करे उन्हें मुखे चयो त न्याणियूं न वठी वञजाए हुसैन ये कुछ तो सा वफा कोन कंदा पंहिंजूं न्याणियूं पंहिंजा बच्चा न वठी वञजाए अब्दुल्ला बिन अब्बास मुखे ये चयो हुयो त जैसी मामलो आसान थिए तेसी ताईं औरतुनि खे गॾु न वठी वञजे उन जी ॻाल्हि अॼु सची थी पोइ हज़रत इमाम हुसैन ثم بعث أخاه العباس وابنه عليا فسكتاهن हजरत इमाम हुसैन पंहिंजे भाउ हजरत अब्बास खे हजरत अब्बास अलमबरदार उन्हें खे ऐं पंहिंजे पुत्र अली अकबर खे फरमायो त वञो वञी न्याणियुनि खे सब्र जी तलकीन करायो उन्हनि खे चओ त रो न मातम न कयो रड़ियूं न कयो मुंहिंजी तकरीर ते तव्हां वॾे सॾ रो न वञो ए अब्बास ए अली अकबर वञो मुंहिंजे बच्चनि खे वञी खामोश करायो उन्हनि खे चओ त रो न सुम शरअ यज़कुर लिन्नास पोइ वरी पाण तकरीर शुरू कयूं माण्हुनि खे मुखातिब थी फरमायो त ॿुधो ॿुधो सुञाणो था मां केरु आहियां जे नबी जो कलमो पढ़ंदा आहियो न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उन मुहम्मद जो मां बच्चो आहियो जे नबी जो तव्हां कलमो पढ़ंदा आहियो उन नबी जो मां कुलनि जी सवारी करण वारो आहियो हिन वक्त में पूरी रुई जमीन ते कंहिं बि नबीअ जो ॾोटो बच्चो हयात कोन्हे तव्हांजे नबी जो मां बच्चो तव्हांजे अॻियां बीठो तव्हां मुंहिंजो नसब सुञाणो था मुंहिंजो घराणो सुञाणो था छा क़ुरान तव्हां न पढ़ियो आहे इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिज्स अहलल बैत उन आल बैतन जन पंजन ते इहा चादर ढकी वई उन्हनि पंजनि मां पंजो मां हुसैन ॿुधो राजीउ अनफुसकुम हासिबुहा पंहिंजे पाण खां पुछो पंहिंजे गिरेबाननि में बाझायो पंहिंजो मुहासिबो पाण कयो हल यसरो लकुम किताब मिसली तव्हांजी मूंसां जंग ठहे थी मूंसां जंग जिदाल करण तव्हांखे ठहे थो व अना इब्नु बिन्त नबीकुम मां तव्हांजे नबीअ जी न्याणीअ जो बच्चो आहियां वलैस अला वजहिल अर्द इब्नु बिन्त नबीइन गैरी हिन रुई ज़मीन ते कंहिं बि नबीअ जी न्याणीअ जो बच्चो सिंध मौजूद न आहे मां मुहम्मद जो बच्चो तव्हांजे अॻियां बीठो आहियां व अलीयुन अबी अली मुंहिंजो बाबो आहे व जाफर ज़ुल जनाहैन अम्मी बिन खंबड़ाटनि सां जन्नत में मलाइकनि सां गॾु उॾामण वारो हज़रत जाफर तैयार मुंहिंजो चाचो आहे व हमज़तु सय्यदु शुहदा अम्मु अबी शहीदन जो सरदार हजरत अब्बा हजरत सैयदना हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु वो मुझे पीर जो सोटो व काल अली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वली अखी हाज़ान सय्यदा शबाब अहलिल जन्नह मुझे अते हसन जेला नबी सोने ये फरमायो हो तई जन्नत जे जवानन जा सरदार आहिनि
हाँ इो इत्माम में हुज्जत पे कयूं मता को क़यामत जे ॾियारे चवे त असांखे ख़बर न हुई त असां कंहिंसां था लड़ूं असां नवां हुयासीं असांखे ख़बर न हुई इमाम हुसैन उन्हनि खे पंहिंजो तारुफ़ करे ॿुधायो सुञाणो तव्हां केरु आहियो फ़इन सदक़तमूनी बिमा अक़ूल फ़हुव अल-हक़ जेकॾहिं तव्हां मूंखे सचो सम्झो था त इहो ई हक़ आहे मूंखे अल्लाह जो कसम आहे त मूं ज़िंदगी में कॾहिं कूड़ न ॻाल्हायो मां हुसैन सचे घराणे जो सचो फ़र्द आहियां मूंखे ख़बर आहे त कूड़े ते अल्लाह तमरबो आहे इन जे करे मूं कॾहिं बि ज़बान तां कूड़ न ॻाल्हायो आहे पर जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे ॻाल्हियुनि ते बेसाह नथो अचे فسألوا أصحاب رسول الله صلى الله عليه وسلم عن ذلك حضور جا أصحابي أنيا جيرا تھو انن کا وني پڇي ڏسو ته حسين کير آيا ونو جابر بن عبد الله کان پڇو ابو سعيد خدري کان پڇو سهل بن سعد کان پڇو زيد بن ارقم کان پڇو انس بن مالك کان پڇو يخبرونكم بذلك उहे तव्हांखे ॿुधाईंदा त हुसैन जो मक़ाम छा आहे दर्जो छा आहे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ बि जेकॾहिं तव्हां मुंहिंजो रब्तो हारणु चाहियो था मूंखे शहीद करणु चाहियो था त पोइ ॿुधो ॿुधो पोइ मुंहिंजो मामिलो मुंहिंजे अल्लाह जे हवाले पोइ जेकॾहिं तव्हां मूंखे इन्हनि ॻाल्हियुनि ॿुधण खां पोइ बि मुंहिंजो खून हारणु चाहियो था त पोइ तव्हां ॼाणो तव्हांजो रब ॼाणे हिसाब तव्हांखे ज़रूरु अल्लाह वटि ॾियणो पवंदो त यज़ीदी लश्कर खे जेॾी महिल इहो सॼो बयान ॿुधायूं त हिकिड़ो माण्हू उथी बीठो उन चयो त पोइ हुसैन यज़ीद जी बैत छो नथो करे बस ॻाल्हि त एतिरी आहे न बैत कर तोखे मदीने जी गवर्नरी बि मिली वेंदी इज़त बि मिलंदी माल बि मिलंदो दौलत बि मिलंदी सभु कुझु मिलंदो बस यज़ीद जी बैत कर फरमाइते इन्नी उज़्दु बिरब्बी व रब्बिकुम मिन कुल्लि मुतकब्बिरिन ला युमिनु बियौमिल हिसाब बेशक मूं पंहिंजे पालनहार ऐं तव्हांजे पालनहार जी पनाह वरिती आहे हर हठीले माण्हू खां जेको हिसाब जे ॾींहं ते ईमान नथो रखे अहिड़े हठीलनि खां मां रब जी पनाह वठी चुको आहियां यज़ीद हठीलो आहे ज़ालिम आहे जाबिर आहे हुसैन पाक आहे कॾहिं यज़ीद जी बेत करे पुट इहो मौक़ो हो न जेकॾहिं बेत करे हाँ त जहिड़ो ई ख़तम थी वञे जंगी न थी पर हुसैन हुसैन जेको हक़ ते पेर खोड़े बीठो आहे त पेर हटाए नथो झुके नथो सिर कटाए थो पर यज़ीद जे अॻियां झुकाए इहो सबक़ आहे सोणे हुसैन पहिरियों सबक़ हुओ त दुख में गम में अल्लाह खे मदद जे लाइ सॾिबो ॿियो सबक़ इहो आहे त हक़ ते पेर खोड़े बि बाप दुश्मनी थिए पोइ मुखालफ़त थिए पोइ जिंद जान कुर्बान करणी पए पर कभी हक़ जे रस्ते तां न हटबो न सुभान अल्लाह क़यामत ताईं उम्मत जे लाइ हुसैन सबक़ छॾी वियो ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां पंहिंजे दिलि जी थो ॿुधायां त मुंहिंजो ईमान ऐं मुंहिंजो अक़ीदो आहे त इमाम हुसैन जेकॾहिं आंगुर जो इशारो करे हा न त हड़नी यज़ीदनि जा सिर कलम थी वञनि ख़ुदा जो कसम इमाम हुसैन वटि इहो पावर हुयो इमाम हुसैन बेवस न हुयो वस वारो इख्तियार वारो पावर वारो हुयो हिकिड़े सिंध जो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे उन खे
वक्त जो जो हाकिम हो बादशाह हुयो लश्कर मोकिलियो कत्ल करण जे लाइ बुजुर्ग पंहिंजे तंबू में वेठो झूपड़ी पंहिंजी में वेठो सिपाही अंदर गिड़ी अची ॿाहिरि फौज घेरो करे वई आहे तव्हांजे हिन आस्थाने खे तोखे मारण आया आहियूं मुरीद खे चईंदा हुआ हिन पासे वारी कोठड़ी आहे न हिन में बसर पिया आहिनि बसरनि जो ढेर हिकिड़ो बसर खणी आयो उन बसर खे हीअं कटियनि हथ सां छुरी सां बसर खे कटियनि सिपाही खे चई हाणे वञी अंदर ॾिस अंदर वञी ॾिसे त जेतिरो बि बसरनि जो खोड़ हुयो न सभु अधु अधु थिया पिया वली सॻोरे फरमायो त जेकॾहिं मां हींअर तोखे हिते कटियां न तुंहिंजो सॼो लश्कर ईअं धड़नि खां सिर धार थी जेकॾहिं मां जीअं हिकिड़ो बसर कटियो आहे त हड़ई बसर अधो अधु थी विया आहिनि न तुंहिंजे हिकिड़े सिपाही ते वार कयां तव्हांजो सॼो लश्कर तव्हांजे बादशाह सूदो हथो हथ थी सघनि था पर रदीना बिक़दा इल्लाह असां अल्लाह जे रज़ा ते राज़ी आहियूं ॿाहिरि निकिरंदो के मारींदासीं त हीअं जीअं टंग ते माण्हू ठेंग ॾींदो आहे न ईअं ख़ुशीअ में झूमंदे ॿाहिरि निकितो जेको त सर सर कर्ज में यार ख़ुदा शुद्ध बजा शुद्ध ई बार गिरां बुरूद अजा शुद्ध बजा शुद्ध सिर यार जे ख़ातिर कुर्बान थियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी ही त हिकिड़ो सिर हज़ार सिर हुजनि पंहिंजे महबूब जे नाले ते उन जे कदमनि में घोरे छॾिया हे त हुसैन जे दर जे नौकर जे नौकर जे नौकर जो नौकर जो हाल पर मुंहिंजो सोनो त मुर्शिदनि जो मुर्शिद आहे इमाम हुसैन त रहबरनि जो रहबर आहे मोहम्मद मीर जे सज्जादा नशीना हुजूर आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक फर्जंदा ॿुधाए त उन वटि पावर छा हूंदो पर मुझे इमाम हुसैन जेकर ईअं करे हाँ यज़ीदन के हिकड़े इशारे सां मारे छॾे हाँ त पोइ हक़ जी वाट ते पीअण इस्तिक़ामत करण बच्चा सिर कुर्बान करण इहो बलबलो इहो जज़्बो इहा हक़ जी राह केरु दुनिया खे सेखारे हाँ क़यामत ताईं मज़लूमन जो सरवार अॻवान मुंहिंजो इमाम हुसैन बणिजी बीठो हक़ जो हामी बातिल सां मुहादो अटकाइण वारो अगर आहे त मुंहिंजो सुहिणो हुसैन हुसैन पंहिंजे उबदारनि खे सबक सेखारियो त हक़ ते हीअं हलबो ऐं जेॾी महिल मैदान ते आयो न त ओॾी महिल हज़रत इमाम हुसैन तलवारूं बि हलायूं तीर बि हलाया पर ज़ुबान ते क़ुरान जी तिलावत जी तमार बि जारी रही वरी जेॾी महिल निमाज़ जो वक़्तु थियो त मुंहिंजे सुहिणे हुसैन शिमिर खे फरमायो त शिमिर मुंहिंजे सीने तां लह त मां पंहिंजे रब जी निमाज़ अदा कयां अॼु जुमे शरीफ़ जो ॾियारो आहे ऐं अल्लाह जे इबादत जो वक़्तु अची वियो आहे मुझे आका हुसैन अहिड़े वक़्त में भी नमाज पढ़ी ऐं तूं थधियुनि छाउनि ते वेठो आहीं खायूं पीयूं रब जूं नेमतूं सदाई तो मां हुसैन जो हुबदार आया सदाई तो इमाम हुसैन जो मुरीद आया तू नमाज नथो पढ़ी तू हुसैनी मुरीद न सदाए तू यजीद जो मुरीद सदाए ठहंदे तॾहिं उन सां ठहंदे जे तू नमाज नथो पढ़ी जे तो वटि दाढ़ी न आहे तो वटि ज़िक्र न आहे क़ुरान न आहे तिलावत न आहे अल्लाह जी याद न आहे रब जो ख़ौफ न आहे मुस्तफ़ा जे दीन सां तोखे वफ़ादारी न आहे त पोइ तूं हुसैनी न सदाए तूं यज़ीदी सदाए हुसैनी आहीं त नमाज पढ़ ज़िक्र कर क़ुरान पढ़ मुसले के आवाज़ कर केड़ो ख्याल है हुसैनी वाट वठबी या यजीदी जी जे कने
हुसैनी रस्तो कबूल है त जो आद कयो नमाज अजु का वठी पढ़बी तो वरी न छॾबी जैसी सिरिय जो आखिरी साह दम में हुंदो न तैसी नमाज न छॾबी आए को वायदे करण वारो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह अना मुबसा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका जरिमन मुझे सोनो हुसैन जख्मी थी जमीन ते आयो ओडी मल भी अल्लाह जो कुरान पे पढ़ी नमाज जी तांग लगलो शिमर सीने ता हटियो मुझे आका हुसैन नमाज अदा कई ऐ खौली बिन यजीद नाले हिकड़ो खबीसा सनान बिन अनस नखई उन तलवार जो वार कयो सिर सजदे में हुसैन पंहिंजे रब साण वञी मिलियो खाली बिन यजीद आयो सोने हुसैन जो सिर मुबारक कपड़े में वेड़े खणी कूफे दे हलियो घर पहुंचो बसालू मुजन कपड़े में ये सिर मुबारक वेड़ हुयो पर खून जा कतरा ट्रिम्या ज़ाल पुछुस केड़ी शे आंदी थई लिकाए लिकाए केड़ी शे आंदी थई जिन घर वारी बड़ी कीमती शे आंदी थम सुबाने कूफे जो जेको गवर्नर आ उबैदुल्लाह बिन ज़ियाद वो मुके सोन चांदी से ढाए छडी दे एड़ी कीमती शे आंदी थम इब्न ज़ियाद खुश थी विंदो उन शे के ॾिसी जी आहे छा जी इमाम हुसैन जो सिर वालो माई जे अखिर में लुढ़क रही आया रोई चवण लगी ज़ालिम माण्हू पैसा आणनि सोन चांदियूं आणनि तू फातिमत ज़हरा दे बच्चे जो सिर खणी आयो उनके बर्तन जे हेठां ढके वञी पाण सुतो पर माई के निंड न आई रात थी वो बर्तन हटाए वही सिर मुबारक कढे दाढ़ी रंदर त्यास दंदत मौत निगुतिया चोरी माह चंद जी पिड़ में पेशान आस कुकरा उन माई छा कयो जो मथो मुबारक जुल्फ धोतई सुहारी मुबारक धोतई तश्त में रखे सिर मुबारक पान अदब जा कोडड़ा बधी बा अदब थी वेही सलात पढ़न लगी बाज़ रिवायत में दुआ त शहादत खां पोइ सोने हुसैन जा चप मुबारक चुरिया पे कुरान जी तिलावत हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो
हुसैन हक जो इमाम आए। हुसैन अजमल हुसैन अजमल हुसैन आली मकाम आए। ओ कदे कुल्हन ते नबी खयो से पे कदे संदन सिर सुवार सुवार में से मक्के मदीने कदे तकूफे वो याली मकाम आए। हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए। जिन मल काफिलो नबी के बच्चन जो बने पियो अग्यो इमाम हुसैन जो सिर नेज़े ते हुयो। जरा मुझे याद हथ रखो जंजो अगवान जो सिर रखन जे क्यों नेज़े ते हुजे उन्हनि बच्चन जे दिल ते छा गुज़रा। जंजे भाउ जो सिर नेज़े ते हुजे उन भेण जे दिल ते छा गुज़रंदो हूंदो। पर मिठा ही सब्र जो मकाम हुयो ही वसा जो मकाम हुयो। मुझे नबी दे बच्चन इन वक्त में भी सब्र करे पंहिंजे रब जी रज़ा ते राज़ी रही देखा। नबी जो बच्चा नमाज़ूं पढ़ंदा विया ज़िक्र कंदा विया कुरान जी तिलावत कंदा विया। जिथा गुज़रंदा विया उते पंहिंजा आसार मस्जिदूं इबादत गाहूं छॾींदा विया। मिठा जेके हुसैनी हुबदार आहिनि उहे अॼु बि सोणे इमाम ज़ैनुल आबिदीन जे रस्ते ते हलंदा। उहे हज़रत इमाम जाफ़र सादिक मोहम्मद बाक़िर हज़रत इमाम हुसैन जे तरीक़े ते हलंदा। नमाज़ पढ़ंदा ज़िक्र कंदा क़ुरान पढ़ंदा सोणे नबी जी सुन्नत ऐं शरीयत वारे रस्ते ते हलंदा। छा ख़्याल आहे तव्हां बि इन रस्ते ते पाण मल्हाईंदो नबी जे घराणे जे रस्ते ते हली ॾेखारींदो। मिठा अॼु तोखे सिर कुर्बान कोन्हे करणो अॼु तोखे नमाज़ पढ़णी आहे। अॼु तोखे सिर कटाइणो न आहे सुहारी रखाइणी आहे। अॼु तोखे मिठा करबला जे मैदान में वञी जंग करणी कोन्हे। अॼु घर जे थधी छांव में मस्जिद जे थधड़ी छांव में वेही नमाज़ पढ़ो ज़िक्र कर कुरान पढ़ो। खुदा जो कसम हुसैन भी राज़ी ते हुसैन जो पाक नानो भी राज़ी। अल्लाह करीम जल्ल शानो शाल असां सभिनी खे इमाम हुसैन जी दसियल रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ जे शल हयाती जा पसा नबी सोने जे गुलामी में पूरा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इंशाअल्लाह ताला हींअर हिकिड़ो ॿियो जलसो ताज मस्जिद मोरे में थींदो। जुम्मो नमाज हिते पढ़ंदासीं ऐं शाम जो इंशाअल्लाह ताला उते बि हिन फ़कीर जो ख़िताब थींदो। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त इन जलसे में भी शरीक थियो। ही किताब है इश्क़ अबू तुराब मौला अली जे शान में उन जे बच्चन जे शान में। ही किताब है सुन्नी खुतबात खुतबो जेको पढ़जे तो जुम्मन ते इहो वठो पढ़ो। ही सिलसिलो आहे पंहिंजे नक्शबंदी सिलसिलो आहे। इहो पंहिंजे घर में पढ़ो घर में लगायो फिरे में बंद करे खैरो बरकत थींदी। अल्लाह करीम जल्ल शानो अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।